खां कंडियारो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॻोठ छितो गांधाही भरिसां लांढी ते हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि अनीस चन्नो मारिजी वियो आहे, जॾहिं त इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे त हथियारबंद लांढी ते फायरिंग कई हुई, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। पुलिस मौजूदु मारिजी वियल जो मड़ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक जांच कनि पिया। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कंडियारो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॻोठ छितो गांधाही भरिसां लांढी ते वेठल हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि अनीस चन्नो मारिजी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे त हथियारबंदनि लांढी ते फायरिंग करे ॾिनी हुई, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। चीनासी नवा के अहम ख़बर ॾियूं पिया। कंडियारो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॻोठ छतो गांधाही भरिसां लांढी ते हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि अनीस चन्नो मारिजी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे त हथियारबंदनि लांढी ते फायरिंग कई हुई, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। पुलिस मौजूदु मारिजी वियल जो मड़ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे। हवाले सां कंडियारो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक गांगुरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल रज़ाक, तफ़सीलन बाबति आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल ही सुबह अल फजर वाक़ियो ॻोठ छतो गाड़ी PS बदेरो जतोई जे हद में पेश आयो आहे, जिथे वॾेरे फराज़ गॾराज जे ज़रई ज़मीन ते लांढीअ ते मौजूदु संदसि मुलाज़िम खे मुबैना क़त्ल कयो आहे, जॾहिं त संदसि फोतीअ जो मड़ कंडियारो अस्पताल आंदो वियो आहे, जिथे पुलिस मौजूदु वधीक वाक़े जी जांच हलंदड़ आहे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।